मटियारी मां रहमदिल मक्सी जी रिपोर्ट मुताबिक ज़िले मटियारी जी आबादगारनि खां कणक ख़रीद करण लाइ तैयारी मुकमल। 13,000 मैट्रिक टन कणक ख़रीद करण लाइ ज़िले अंदर 5 ख़रीदारी सेंटर क़ाइम। इंतज़ामनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूर अहमद खरो जी सदारत हेठि ख़ुराक ऐं रेवेन्यू खाते जे अमलदारनि जो अहम इजलास थियो, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 मोनिस अहमद, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर एहसानुल्लाह कोरी, सिंध आबादगार बोर्ड जे नायब सदर सैयद नदीम शाह, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल सत्तार शेख, असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर, असिस्टेंट कमिश्नर सईद आबाद, सऊद खान लुंड समेत ॿियनि शिरकत कई। गजाणी खे ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूर अहमद खड़ो लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त आबादगारनि खे जल्द खां जल्द बारदानो फ़राहम कयो वञे त जीअं उहे सिंध हुकूमत पारां ॾिनल कणक जी सपोर्ट प्राइस मां भरपूर फ़ाइदो हासिल करे सघनि। देर सां बारदानो जारी करण में आबादगारनि मार्केट में कणक विकिरो करण ते मजबूर थींदा। जिते कणक जो अघु घटि आहे उहो हुन असिस्टेंट कमिश्नर्स खे आबादगारनि खे फार्म 7 ऐं ॿियो घुर्बल सहूलियतूं यकीनी बनाइण जी हिदायत कई।